ए बापुल इहा त ख़बर ॾे तो वारो भाइटियो तोखां घणा साल वॾो आ? छा तो चवी आई मूंखां वॾो? शाबाश तई ॻाल्हाई छा तो? हे मासूम बचड़ो आ मुंहिंजे अॻियां त ही वॾो थियो आहे। उमिरि कहिड़ी अथसि? वधि में वधि 45 50 जो हूंदो आ। उहो बचड़ा ॾिस केतिरा आहिनि। ही खाई पी हेड़ा थुल्हा थिया आहिनि। उमिरि कान अथनि उन छोकिरे। ही तव्हां सम्झा थी छोकिरो 8 सालनि जो आहे ऐं हू 10 सालनि जो आहे। सो हाणे पी केतिरो हूंदो तूं पाण ॿुधाए। ऐं बापुल तूं हिन पंहिंजे भाइटे खे चओ जे पंहिंजे हिन पुट लाइ चए त पोइ मां सोचे सघां थो। तोखे न ॿुधायो हुउमि खण कसम। बापुल हाणे ॻाल्हि ॿुध तूं भली हिन खे इजाज़त ॾे त ही वञी सघनि था। ही त हलिया वेंदा। हा पोइ मूंखे इहो ॿुधाए छोरी जो आचार विझंदे छा? हा मूंखे नथो लॻे को नंढो नेटो नौजवान हिन छोरी लाइ ईंदो। हा या वेठी हूंदई सॼी ज़िंदगी। इहो तुंहिंजो मसइलो न आहे इन जे करे तूं परेशान न थी। तुंहिंजा शौक़ भला आहिनि मासात। अलबले दबा मेरी तूं बि त भलो आई मासात सफ़ा शहज़ादो। न मेरी दबा ये मेरी मासात छा मुंहिंजे ॻाल्हाइण सां मच्छियूं कोन लॻंदियूं? मेरी मासात मच्छीअ खे छा मुंहिंजो ॻाल्हाइण पाणीअ में ॿुधण ईंदो या? मेरी चरियो न हुजां हा त उन जाइ ते कुंडी हणां हा जिथे मच्छी न फासे। अच्छा थोरो सब्र ऐं इंतज़ार जी ज़रूरत आहे। मच्छी ज़रूर फासंदी। हेलो हेलो एसपी साहब बिना पुलिस प्रोटेक्शन जाने न कर जा तुझी जिंदगी खे खतरो है। तूं केर थो ॻाल्हाईं? मां केर बाना बस तुझो खैर ख्वाह। हेलो हेलो हे दुश्मन जी चाल थी सके थी। हू ॾिसण चाहे तो हूंदो मां बहादुर आहियां या कायर। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।